रिमशा छा तू पंहिंजे पाण खे सियाणी सम्झंदी आहीं? आहियां सियाणी? हिकिड़ो सवाल कयां तूं मूंखे जवाबु ॾे। सवाल? हा। हा कर सवाल, कीअं जवाब ॾींदी आहियां? वाह साईं, जे न ॾेई सघी आहीं त पोइ तूं सवाल करे था ॾिस। पोइ शर्त हारे वेंदी आहीं। शर्त? हा ठीकु आहे। ठीकु आहे, पहिरियों कोई शर्त कहिड़ी आहे? शर्त कहिड़ी आहे चई? हा पोइ अॼु डिनर तूं कराईंदी आहीं। डिनर मां कराईंदी? हा ओके ठीकु आहे, कर सवाल। चल चल अगरि डिनर खाइणो अथई, सवाल अहिड़ो ॾियनि जो इहा पाण ई ॿिली आहे। अच्छा ॿुध, हिते ॿ ॿिलियूं वेठियूं आहिनि। काथे? हिते ॿ ॿिलियूं वेठियूं आहिनि। हिकिड़ी ॿिली हितां किरी थी पए, उहा जेका किरी थी पए उहा मथीं ॿिली खे छा चवंदी? माना हिते ॿ ॿिलियूं वेठियूं आहिनि। हा। हिकिड़ी ॿिली हुतां किरी थी पए। हा। ऐं जेका किरी थी पए हा। उहा मथी ॿिली खे छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? जेका ॿिली किरी थी पए हू मथी ॿिली खे चवंदी। सोच सोच सोच, जल्दी ॿुधाए। मूंखे बचाए। हा, ॿिलीअ खे ज़बान जो चवंदी मूंखे बचाए। रड़ियूं कंदी। हा हा, रड़ियूं अॻिते ॿुधाए। छा कंदी? छा कंदी? छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? छा चवंदी? जल्दी ॿुधाए, मूंखे लॻे थो अॼु मूंखे तुंहिंजो डिनर खाइणो आहे। चङो भला तूं ॿुधाए छा चवंदी? बसि हारे वई आहे न? हा पक? पक। वो चरी जॾहिं ॿिली किरी पवंदी न, पोइ हेठीं ॿिली मथे ॿिली खे चवंदी म्याऊ। इहा ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में छो न आई? हाणे ठीकु आहे, तूं शर्त खटे वई। हाणे मां तोखां हिकिड़ो सवाल थी कयां ऐं ॾिसां थी त तूं शर्त खटी थो या न। जल्दी सवाल कर। असां बीबल माण्हू, हा अक़लमंद माण्हू, वाह वाह, हीअं जवाब मिंट में ॾींदोसांइ। हा ठीकु आहे, मां तोसां हिकिड़ो शर्त रखां थी, तोखां को सवाल न थींदा। ठीकु आहे? ठीकु आहे। इन में पाणी लाथो अथमि, ठीकु आहे? हा। हाणे जेकॾहिं तूं ही गिलास पाणी जो पी वएं हा त पोइ मां तोखे ॾींदसि 1000। अच्छा आई ॻाल्हि सम्झ में? ठीकु आहे। ॿीहर ॿुध, तूं ही पाणी जो गिलास पी वएं त पोइ मां तोखे ॾींदसि 1000 रुपयो। पाणी जो गिलास पी वएं त। ओ चरी, हे त गिलास पाणी जो आहे, तुंहिंजी शर्त खटण जे लाइ त मां ही सॼो समुंड पी वञा। हेॾो कहिड़ो समुंड आहे? मुंहिंजी घणी वॾी ड्राट न थी वई? हा, ही पाणी जो गिलास पी। पाणी जो गिलास पियां? हा, गिलास पाणी जो पी वएं त 1000 रुपयो पको। अरे हेड़ा मां 5-8 पी वञा, ही त हिकिड़ो आहे। ही ॾिस। हाजी हे ॾिस, पियम न गिलास। हाणे जल्दी कर, 1000 रुपयो ॾे। छो छा थी? पाणी पीयुमि। हराए वे। कीअं हरायो? तूं चयो पाणी जो गिलास पी, मां पीयुमि न। तूं चयो हराए वे वही न बस। हाणे तूं शर्त रखी त मां पाणी जो गिलास पीयुमि त बसि पीयुमि न। मां छा शर्त रखी त पाणी जो गिलास पी वञ। हा, पाणी जो गिलास। जेकॾहिं तूं पाणी जो गिलास पी वएं त शर्त खे। हा, पीयुमि। हाणे तूं पाणी जो गिलास पीतो त पर वएं त कोन न। पाणी जो गिलास पी टे वेठो आई, वएं त कोन। अरे हा यार, आया स्पॉट जो न। हाँ, हाणे शर्त बराबर थी वई। हाँ, हा न। हिकु तो खटी, हिकु मां खटी। हाणे ॾिस, ठीकु आहे? उहा शर्त तूं हाराए वई, ठीकु आहे? बिल्कुलु। हाणे मां हिकिड़ो ॿियो टास्क ॾियां थो, ठीकु आहे? ॿुधाए। हाणे हीअ अथी पाणी जी बोतल, ठीकु आहे। हा, हिन में हीअ अथी ख़ाली गिलास। हा, हिन में मां लायां थी पाणी। ठीकु। सही आहे। ही पाणी मूं लाथो। सही। हाँ, हाणे ही पाणी जो अधु मां पियां थी, ठीकु आहे? ठीकु आहे। ही पाणी जो अधु मूं पीतो। ठीकु आहे। हाणे ही अधु केरु पीअंदो? केरु पीअंदो? अरे मां आहियां हिते, मां पीअंदुसि, ॿियो केरु पीअंदो? हे ॾिस, हाणे त पी ॾेखारियां। ओ पीजियोसि न। मूं चयो त अधु केरु पीअंदो, मूं ईअं कोन चयो त अधु तूं पीअंदे। हा, इहो त बराबरि तूं चयो केरु पीअंदो, पोइ मूंखां सां ॿियो केरु आहे हिते? वो भी मां पियां? तूं मूंखां वरी पुछी या केरु पीअंदो? मां ई पीअंदसि। तूं ई पीअणो? हा।
अरे हाँ यार ये ॿी शर्त बि माई खटी वई आहे मां तोखे वधीक समझ आया लॻे थो अॼु बिल मूंखे ई भरणो पवंदो बिल्कुल तोखे भरणो आहे जेस खानो बंदि ठीक आहे अहिड़ी का सोचां जेका हिन खां शर्त खटियां कहिड़ो सुवालु ॾियांसि शर्त खटणी ज़रूरु आहे छो त उहा छोकिरी आहे मां छोकिरो आहियां पाण खे सियाणो थी सम्झे छोकिरा उहे ई सियाणा हूंदा आहिनि रिमशा हाल ॿुध हिकिड़ो सुवालु कयां त उहो मूंखे जवाबु दुरुस्त ॾिजांइ कीअं जवाबु ॾींदी मिंट में हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं आहिनि हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं आहिनि हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं आहिनि हा हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं आहिनि अॻिते अरे हा अॻिते हा बकरी पियूं घणी बचियूं हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं 9 बकरियूं हूंदियूं बाक़ी छा चरी वेड़ा हिकिड़े पहाड़ ते 9 बकरियूं जॾहिं बकरियूं त 7 बचियूं न हाणे शर्त हारे वई आहे खटी में भाई